जेल इंतजामिया छाजे करे जेके क़ौमी कारकुनन उन्हनि खे ॿियनि जेलनि ते मुंतक़िल कयो आहे। असल में जेल इंतजामिया पंहिंजे जेका सो ज़ुल्म जबर ऐं ॾाढ खे बरक़रार रखण लाइ, छाकाणि त जेल जे अंदरि जेके बि कानून जे उबतड़ जेके बि नवां क़ैदी ईंदा आहिनि उन्हनि खां हिननि खे को बि मुशक़त जो कमु न आहे वठिणो, पर ही उन्हनि खे ज़बरदस्ती जेका सो कमु कराए मुशक़त वठी उन्हनि खां लखे रुपया जेके काराटीन जे नाले में वठंदा आहिनि। उन खां पोइ क़ैदियुनि खे गोलियूं ॾियणु वठणु चेंज करणु बदिली करणु नाक़स जेको आहे सो खाधो जेल जा माण्हू जेके आहिनि उहे बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि ऐं उन तां आवाज़ उथाइण लाइ क़ैदियुनि जे हक़नि लाइ आवाज़ उथाइण था GS जे 14 दोस्तनि खे, जंहिंमें सोहेल मीराणी, मेहरान मीराणी, जावेद मंगरियो ऐं जेको आहे सो पंहिंजो फराज़ चांडियो समेत असांजा 14 दोस्त कराची ऐं जेको आहे सो मीरपुर ख़ासि जेल तशदुद करे राति जो कढिया विया आहिनि। असां चऊं था त असांजे दोस्तनि खे कुझु बि थियो त उनजो ज़िम्मेवार जेल सुप्रीडेंट करीम अब्बासी ऐं उनजी सॼी टीम हूंदी। असीं चऊं था, असीं हाई कोर्ट में बि हाणे पिटीशन दाख़िल कराइण वञूं पिया, हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कराईंदासीं ऐं असीं चऊं था असांजे दोस्तनि खे जेकॾहिं फौरी तौर ते वापसि साॻे जेल में, छाकाणि त हुननि जा ट्रायल केसनि जा सभु हिते था हलनि ऐं उन्हनि खे शिफ्ट करण जे करे उहे जेके उन्हनि जा केसनि जा जेके ट्रायल आहिनि उहे मुतासिर थींदा, उन्हनि खे वापसि न आंदो वियो त असां GS तहरीक तरफ़ां असीं सॼी सिंध में एहतजाज जो सॾु ॾींदासीं ऐं सेंट्रल जेल हैदराबाद अॻियां धरणो हणंदासीं जेको असांजे दोस्तनि जी वापसी ताईं जारी रहंदो। इंफॉर्मेशन ॾिनी आहे सेंट्रल जेल इंतजामिया तरफ़ां त असांखे ॿिए हंधि मुंतक़िल सर इहा का बि माना हुननि असांखे रिपोर्ट न ॾिनी, न असांखे कुझु पियो अथनि। असां वियासीं जेल, कल्ह मुलाक़ात करे आया आहियूं, माड़ी मुलाक़ात करण त हुननि त इहो ॿुधायो कि असां सां बिल्कुलु हिननि जो रवैयो ग़लति आहे, असां अख़बार घुरूं था त बि असां विढ़नि था, माना असांजो उहे माना सहूलियतूं न पियूं ॾिनियूं वञनि ऐं असांखे दावा ॾियनि था पिया त तव्हांखे असां जेल बदर कंदासीं जेल बदर कंदासीं ऐं उहो हिननि राति जो 3 बजे हिननि करे ॾेखारियो ऐं जंहिंमें फराज़ चांडियो ऐं ॿियो अदनान बुलो, सोहेल मीराणी, मेहरान मीराणी ऐं साकिब चांडियो ऐं इहे छोकिरा राति जो खयां अथनि 14-15 ॼणा क़ौमी कारकुन खयां अथनि जंहिंखे माना अलाए कहिड़ी जेल मोकिलियो अथनि अॼु छा ख़बर न आहे। हिन महिल असां सेंट्रल जेल वियासीं, पंहिंजो ज़ुल्करनैन डिप्टी आहे उन खां पुछियोसीं, उन बि असांखे धमकियूं ॾिनियूं, FIR जूं दावा ॾिनई ऐं ॿियो सखी रायमो आहे पुलिस में अंदरि सेंट्रल जेल में ड्यूटी इंतजामिया में, उन बि असांखे माना न ॿुधायो ऐं उन टाइम बकुल राति जे टाइम इहे माण्हू हुया जंहिं महिल छोकिरनि खे हीअ वठी आहे। गुज़िरियल राति जेल इंतजामिया असांजा क़ौमी कारकुन उन्हनि जे मथां जिबरी तशदुद करे गैर आइनी तरीक़े सां उन्हनि खे ॿियनि जेल मुंतक़िल कयो वियो आहे। अॼु उन जे इन गैर अख़लाक़ी अमल जे ख़िलाफ़ GS तहरीक जा साथी ऐं असांजो चेयरमैन उन्हनि जे ख़िलाफ़ हिते असां बुख हड़ताल ते मौजूदु आहियूं ऐं असां इंतज़ामिया खे कानून लागू कंदड़ इदारनि खे इहो जेको आहे उन्हनि खे आगाह करणु चाहियूं था त हीउ जेको गैर आइनी अमल आहे, गैर अख़लाक़ी अमल आहे, इहो इंसानी हक़नि जी वायलेशन में जेको आहे शुमार थिए थो ऐं जेके क़ैदी जिबरी तौर ते कढिया विया आहिनि, सोहेल मीराणी, मेहरान मीराणी, फराज़ चांडियो, जावेद मंगरियो, अदू जेको आहे बुल्लो ऐं जेको आहे कुझु ॿिया क़ैदी
जेके असांजा ॿियनि जेलनि में शिफ्ट कया विया आहिनि उन्हनि खे वापसी पंहिंजी जेको आहे जंहिं जेल मां कढिया विया आहिनि उते जेको आहे शिफ्ट कयो वञे ऐं हीअ जेकी बेचैनी आहे उनजी फैमिलियुनि मां उहा ख़तमु कई वञे।